तू ही तू। हाणे अचो त ॿियो दोहो था पढ़ूं जंहिंमें जंहिंजो मफ़हूम आहे त ॿियो कुझु बि कोन्हे को, ॿियो केर बि कोन्हे को, उहो तूं आहीं तूं आहीं तूं ई तूं आहीं, ॿियो कुझु कोन्हे। आठ पहर कबीर साहब फरमाए थो न, 8 पहर 64 घड़ी मेरे और न कोई। माना हयाती घणी आहे, 24 कलाकनि में घणा 8 पहर, 4 पहर ॾींहं जा, 4 पहर राति जा। माना पोइ इहे रोज़ानी ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ी ताईं इहे 8 पहर आहिनि। इहो टाइम टेबल आहे, पीरियड आहिनि माण्हू जा। इहो सदियूं, पोइ साल, पोइ उन महीना, पोइ हफ़्ता, पोइ ॾींहं, ऐं पोइ वरी जेको आहे उन्हनि जा पहर। अॻे पहर हूंदा हुआ, सिज पहर ते चढ़ियो आहे, ॿियो पहर आहे, टियों पहर आहे, जेको आहे सो वरी विरांट ते अची पहुता आहियूं। अॻे इहे हूंदा हुआ, पोइ इहो ठाहिया आहिनि इहे एका ॾहाका बि माण्हू पोइ ठाहिया आहिनि। हाणे ॻाल्हि थो करे महबूब जी, त महबूब जेको आहे उहो कीअं मूंसां हर वक़्तु गॾु, महबूब मूंसां मूंखां धार आहे कोन्हे। 8 पहर 64 घड़ी, 8 अठा 64, माना उनमें वरी 64 पीरियड, हर घड़ी उनमें वरी पीरियड आहिनि उनमें, उनमें वरी घणियूं घड़ियूं आहिनि, 64 घड़ियूं उनमें, 8 पहर में 64 घड़ियूं। 8 पहर 64 घड़ी मेरे और न कोई, नैना माही तू बसे। अंदर में त हूअं ई तूं वसी थो, पर मुंहिंजे अखियुनि में बि तूं थो वसी, मुंहिंजे नेरनि में बि तूं थो वसी। नींद को ठोर न हो, निंड नथी अचे, निंड कीअं ईंदी? निंड जॻह ई कान्हे का, निंड कीअं जेको आहे सो ईंदी? माही तू बसे, मुंहिंजे अखियुनि में तू ई थो वसी। नैना माही तू बसे, नींद को ठोर न होए, नींद खे इजाज़त ई कोन्हे का, निंड खे हुते जॻह ई कान मिलंदी, छो अखियुनि में चवंदो आहे अखियुनि में निंड भरिजी वई आहे। पर कबीर साहिबु चवंदो निंड छाजी, महबूब वेठो आहे अखियुनि में, निंड ईंदी कान। माना कबीर साहिबु फरमाए थो 24 कलाक राति ॾींहुं तुंहिंजी इताअत आहे, तोखां सवाइ मुंहिंजे मन में ॿियो केर बि कोन्हे को, अखियुनि में बि तुंहिंजा ई उतारा ॾियल आहिनि। हाणे त निंड खे बि दाख़िला कान्हे का। हाणे इहो कबीर साहिब जो दोहो, इन जो सिंधी में तर्जुमो हीअं आहे, जीअं ईअं आऊं चवां थो वरी सिंधी में कबीर साहिबु हुजे हा ॾाढो ख़ुशि थिए हा, पर हुनजो रूह आहे। कबीर साहिबु असांजे मन में वसे थो, असांजे दिमाग़ में वसे थो, ऐं ॾाढो जेको आहे ख़ुशि थींदो हूंदो कबीर साहिबु। रातो ॾींहुं रही, रातो ॾींहुं रही राणा मुंहिंजे रूह में, राणा मुंहिंजे रूह में रातो ॾींहुं वसी, अखियुनि में आहीं नेण सिकनि था निंड लाइ। माना अखियुनि जे लाइ, अखियूं जेके आहिनि उहे निंड जे लाइ सिकनि थियूं पियूं, पर उनखे जाइ उनखे कोन थी मिले, उन्हनि खे पिरी अंदरि में वेठो। लतीफ़ साईं छा फरमाए, इहा ॻाल्हि, इहे ख़्याल आहिनि। ऐं हिननि माण्हुनि जो मुंहिंजे हिसाब सां त को हिकिड़ो ई ख़्यालु आहे, उहो लाज़मी आहे हर को माण्हू पंहिंजे ज़माने ऐं मकान जे हिसाब सां थोरो उनजी जेका कंस्ट्रक्शन आहे, उनजी जेका तइमीर आहे, उनजी जोड़ जक आहे, उहा थोरी घणी तब्दील हूंदी। बाक़ी ॼण त जेको सेंट्रल आइडिया जेको आहे, जेको मफ़हूम जेको आहे, उहो ॾाढो उन्हनि में हिकु जहिड़ा ई उन में। लतीफ़ साईं फरमाए थो त सोदम हराम जंहिं दम यादि न तुंहिंजी, सोदम हराम जंहिं दम यादि न तुंहिंजी, निर्मल निर्मल तुंहिंजो नाम, ए मुंहिंजा पीरी, ए मुंहिंजा महबूब, निर्मल तुंहिंजो नाम, 8 पहर अंदरि में। साॻी ॻाल्हि कबीर साहिबु चयो 8 पहर 64 घड़ी, माना 8 पहर 24 घड़ियूं मेरे और न कोई। लतीफ़ साईं साॻी ॻाल्हि कई त सोदम हराम जंहिं दम यादि न तुंहिंजी, निर्मल तुंहिंजो नाम, 8 पहर अंदरि में, ए मुंहिंजा निर्मल, ए मुंहिंजा महबूब, 8 पहर तुंहिंजो नालो मुंहिंजे अंदरि में, ॿी का बि शइ कोन्हे का। लतीफ़ साईं फरमाए त सॼण सात हिकिड़ी, सॼण सात हिकिड़ी जे थिए अखियां धार, सॼण सात हिकिड़ी जे थिए अखियां धार, तकर सभु ॼमार कोन ॾिठो कॾहिं। माना जेकॾहिं हिकिड़ी घड़ी, हिकिड़ो पल जेकॾहिं तूं मूंखां धार थो थी, जेकॾहिं महबूब मूंखां धार थो थिए,
त मूंखे ईअं थो लॻे ॼण त मूं सॼी ज़िंदगी मूं पहिरीं खे मूं ॾिठो ई कोन हो। अञा बि ॾिसो लतीफ़ साईं कहिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि थो करे। ऐं इनखे वरी जेको आहे ॿियो दोहो आहे इनखे तर्जुमो कयो उहो आहे त ॾींहुं न काई राति, ॾींहुं न काई राति हर पल पचर पिरीअ जी। इहो न रुॻो राति जो जेको आहे सो इबादत कबी, ॾींहं जो इबादत कोन कबी, पिरीं खे राति जो यादि कबो या ॾींहं जो न, 24 कलाक सोदम हराम जंहिं तम यादि न तुंहिंजी, निर्मल तुंहिंजो नाम अथई पर अंदर में। हाणे कबीर साहिबु चए थो त ॾींहुं न काई राति, ॾींहुं न काई राति हर पल पचर पिरीअ जी, तन मन तुंहिंजी तात, माना मुंहिंजे मन में बि तुंहिंजी तात आहे। पर मुंहिंजो जेको तन माना मुंहिंजो जेको इज़हार आहे, जेको मुंहिंजो जेके ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजो जेको अमल आहे उहो बि सभु सॼो जो सॼो जेको आहे उहो तुंहिंजे जेको आहे सो उन नज़रिए जे मुताबिक़ आहे, उन तुंहिंजे जेको ख़्याल जे मुताबिक़ आहे। नेण बि तुंहिंजे नेण में, ऐं जेके मुंहिंजियूं जेके अखियूं आहिनि उहे बि तुंहिंजे अखियुनि में आहिनि, ऐं मुंहिंजे अखियुनि में तूं वेठो आहीं, अखियुनि में थी वेठ वारे आऊं ढकिया। इहो साॻियो ई ख़्यालु उनखे लतीफ़ साईं कहिड़ी ख़ूबसूरती सां जेको आहे सो अञा एक्सप्लेन करे थो त अखियुनि में थी वेह, अखियुनि में थी वेह त वारे आऊं ढकिया, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॿियो।